नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। ठट्टो मां रिपोर्ट कर रहियो आहे ज़ाहिद अमीर जोखियो। दरगाह सखी जमील शाह दातार ऐं दरगाह पीर पठो ते मिलियल ख़बरूं मूजिब अॻु में ई चर्स आइस ठरे ऐं शराब जहिड़ियुनि बीमारियुनि जा अॾा हलंदड़ आहिनि ऐं हाणे मुनज़म तरीक़े सां जुआ जो अॾो बि क़ाइमु थी वियो आहे, जंहिंखे हद जी पुलिस ऐं मक़ामी बासरनि जी सरपरस्ती हासिलु आहे, जिते ईंदड़ ज़ाइरीन खे लालच ॾेई फासाए ॿिन्ही हथनि सां फुरलुट कई वञे थी। अवामी प्रेस क्लब ठट्टो जी टीम जॾहिं मामले जी जांच लाइ उते पहुती त सूरत हाल ॾिसी हैरान थी वई। उतां जे मक़ामी माण्हुनि ॿुधायो त 8 खां 10 माण्हुनि जो टोलो हर वक़्तु दरगाह ते मौजूदु रहे थो, जेको ज़ाइरीन खे लालच ॾेई जुआ रांदि में फासाए थो। पहिरें रेखा ख़ातिरू पंहिंजे ई माण्हुनि खां शर्त रखाए खनि इनाम ॾियनि था, पर पोइ आम सादा माण्हू फासी पंहिंजो सभु कुझु विञाए ख़ाली हथ मोटियो अचनि था। मक़ामी माण्हुनि जो ॿुधायो आहे त ही मुनज़म जुआ सालनि खां वठी हली रही आहे, जंहिंमें ही टोलो रोज़ानो लखें रुपया कमाए थो ऐं ज़ाइरीन पंहिंजी पोरे जो समूरो पैसो हाराए मायूसी थियो वापसि मोटियो वञनि था। जेकॾहिं को ज़ाइर एतिराज़ करे त टोलो गॾिजी उन सां झेड़ो करण लाइ तयारु थियो वञे। मक़ामी पुलिस खे आगाही ॾियण बावजूदि पुलिस पंहिंजी बेवसी जो इज़हार कंदे चयो त इहे बासर माण्हू आहिनि, असां खेनि हथ नथा लाहे सघूं। अवामी प्रेस क्लब ठट्टो जी टीम SSP ठट्टो खां मुतालबो कंदे चयो आहे त मामले जी फ़ौरी जांच करे मुलविस हद जे पुलिस ऐं बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, जुआ जे अॾे खे बंदि कयो वञे ऐं दरगाह जी हुरमत जी तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। गॾोगॾु उन्हनि जुआरियुनि जे टोले खे मुंतक़ी अंजाम ताईं पहुचायो वञे।